अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, उम्मीद है त खैरियत सां जीअं त लास्ट लेक्चर में असां डिवीजन ऑफ बायोलॉजी पढ़ी चुका आहियूं ऐं अॼु जो असांजो लेक्चर आहे ब्रांचेस ऑफ बायोलॉजी। ब्रांचेस ऑफ बायोलॉजी त काफ़ी आहिनि। असां कोशिशि कयो आहे त जेको आहे हिननि खे पार्ट्स में डिवाइड कयूं ऐं असांजो पार्ट 1 आहे फोर्थ लेक्चर जो ऐं 3 पार्ट हूंदा टोटल ब्रांचेस ऑफ बायोलॉजी, छो त काफ़ी आहिनि। अगरि इन्हनि खे असां हिकिड़े लेक्चर में त काफ़ी वॾो थी वेंदो ऐं उनखे जेको आहे ॾिसण लाइ बि वरी मुश्किल थींदी आहे। अॼु कुझु ब्रांचेस आहिनि असां वटि, असां हिननि खे डिफाइन कंदासीं ऐं अॻे लेक्चर में जेके ॿियूं ब्रांचेस आहिनि उन्हनि खे बि डिफाइन कंदासीं। डिवीजन ऑफ बायोलॉजी असां पढ़ी चुका आहियूं ऐं अॼु असांजो जेको आहे सो कुझु ब्रांचेस ऑफ बायोलॉजी। ब्रांचेस ऑफ बायोलॉजी में असांजो जेको आहे सभ खां पहिरियां जेको ब्रांच आहे मॉर्फोलॉजी। मॉर्फोलॉजी छा आहे? मॉर्फोलॉजी में असां स्टडी ऑफ फॉर्म एंड स्ट्रक्चर ऑफ लिविंग ऑर्गेनिजम्स। मॉर्फ जेको आहे, मॉर्फ में असां ही लफ़्ज़ आहे, लफ़्ज़ मीन्स हिन जेको आहे सो मॉर्फ आहे असां वटि। मॉर्फ जेको आहे सो हिन जो जेको आहे सो यानी कि फॉर्म एंड स्ट्रक्चर, फॉर्म एंड स्ट्रक्चर ऑफ लिविंग ऑर्गेनिजम्स, यानी कि हिकु जेको जानदार आहे उन जी शक्ल ऐं सूरत जे बारे में जेका असां स्टडी कंदा आहियूं त उन खे असां छा चवंदा आहियूं? मॉर्फोलॉजी। फॉर एग्जाम्पल तव्हां ॾिठा हूंदा त कुझु जानदार जेके आहिनि सो गोल आहिनि, कुझु वरी जेको आहे सो इरेग्युलर आहिनि, ठीकु आहे, ऐं कुझु वरी जेको आहे सो लंप माना डिघा आहिनि, डिघा जानदार आहिनि। यानी कि ही माना असां जेको आहे हुननि जी शक्ल ऐं जेको हुननि जी सूरत यानी कि वरी स्ट्रक्चर आहे। फॉर एग्जाम्पल अगरि असां वायरस जो स्ट्रक्चर ॾिठूं, गोल हूंदो आहे, वरी हुनजी जेका सो स्पाइक्स हूंदा आहिनि, ठीकु आहे, स्पाइक्स हूंदा आहिनि। यानी कि असां अगरि जेको आहे सो हिकिड़ी जानदार जे फॉर्म, उनजी शक्ल ऐं स्ट्रक्चर सूरत जे बारे में जेका असां स्टडी कंदा आहियूं उन खे असां छा चवंदा आहियूं? मॉर्फोलॉजी। ही छा आहे? ब्रांच ऑफ बायोलॉजी आहे। उन खां पोइ असां वटि अची थी वञे सेकंड जेको आहे सो एनाटमी, द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द बॉडी कॉल्ड एनाटमी। यानी कि असांजे जेके जेको बॉडी आहे उन जी जेके इंटरनल स्ट्रक्चर आहे। फॉर एग्जाम्पल अगरि असां हार्ट आहे, हार्ट जो जेको स्ट्रक्चर आहे अगरि उन खे असां पढ़ूं तो असां छा में अची वेंदो? एनाटमी। हार्ट आहे, लीवर आहे, जेके जेको आहे सो ॿिया असांजा लंग्स थी विया या असांजे किडनीज़ थी विया, उन्हनि जो असां जेको स्ट्रक्चर जे बारे में पढ़ंदा आहियूं असांजो छा में थी वेंदो? जेको आहे सो एनाटमी में अची वेंदो। उन खां पोइ असां वटि एनाटमी में असां छा पढ़ंदा आहियूं? स्ट्रक्चर पढ़ंदा आहियूं। इहा कंफ्यूजन थींदी आहे त असां जेको आहे फंक्शन हिन जे हिन में न पढ़ंदा आहियूं। हिन में असां सिर्फ़ु जेको आहे सो स्ट्रक्चर पढ़ंदा आहियूं, फंक्शन वरी जेको आहे सो ॿी ब्रांच असांजी। उन खां पोइ असां वटि अची थो वञे हिस्टोलॉजी। हिस्टोलॉजी छा आहे? द माइक्रोस्कोपिक स्टडी ऑफ टिश्यू इज़ कॉल्ड जेको आहे सो हिस्टोलॉजी। हिस्टोलॉजी में असां माइक्रोस्कोपिक, छो त असां टिश्यू खे पंहिंजी अखियुनि सां नज़र जेको आहे सो नथा ॾिसी सघूं। टिश्यू छा हूंदो आहे? टिश्यू ग्रुप ऑफ सेल परफॉर्मिंग पर्टिकुलर फंक्शन। टिश्यू ग्रुप ऑफ सेल जो ठहियलु हूंदो आहे। फॉर एग्जाम्पल असां वटि हिकिड़ो ई सेल आहे, ठीकु आहे, हीउ हिकिड़ो सेल थी वियो, ॿियो सेल थी वियो, टियों, या जे काफ़ी सेल मिली करे छा टिश्यू ठाहींदा आहिनि। टिश्यू छा हूंदा आहिनि? टिश्यू असां जेके बि यानी कि ऑर्गन्स आहे, फॉर एग्जाम्पल असां वटि स्टोमक आहे, ऑर्गन्स आहे, उहो छा उन में मुख़्तलिफ़ टिश्यू हूंदा आहिनि। को टिश्यू असां जेको आहे सो तेज़ाब ठाहींदो आहे, या माना मुख़्तलिफ़ टिश्यू हूंदा आहिनि। उहे टिश्यू छा जा ठहियलु हूंदा आहिनि? सेल्स जा ठहियलु हूंदा आहिनि। सेल्स यानी कि जेको आहे सो टिश्यू इज़ कॉल्ड ग्रुप ऑफ सेल, यानी कि हिकु सेल जो ग्रुप मिली करे छा टिश्यू ठाहींदो आहे ऐं उहो टिश्यू परफॉर्म कंदो आहे जेको आहे सो फंक्शन, ठीकु आहे, परफॉर्मिंग पर्टिकुलर फंक्शन। उन खां पोइ असां वटि जेका फोर्थ नंबर ते आहे सेल बायोलॉजी। सेल बायोलॉजी में असां छा जे बारे में स्टडी कंदा आहियूं? स्टडी ऑफ स्ट्रक्चर एंड फंक्शन ऑफ सेल्स। यानी कि असां सेल बायोलॉजी, जंहिंखे ॿियो साइटोलॉजी बि चयो वेंदो आहे, सेल बायोलॉजी में असां छा स्टडी कंदा आहियूं? स्ट्रक्चर ऑफ सेल एंड फंक्शन ऑफ सेल। ये मीन्स जेका सेल आहे उन जो स्ट्रक्चर छा आहे? फॉर एग्जाम्पल हिकिड़ो सेल आहे, उन जेको आहे सो न्यूक्लियस बि आहे, जेको आहे सो एंडोप्लाज्मिक रेक्टम आहे, माइटोकॉन्ड्रिया आहे, या जेके गोल्जी ऑपरेटर जेके माना उनजो जेको आहे सो स्ट्रक्चर आहे, उन जा जेके वरी उन जा मुख़्तलिफ़ कम, माइटोकॉन्ड्रिया जो छा कमु आहे, न्यूक्लियस जो छा कमु आहे, जेके एंडोप्लाज्मिक रेक्टम उन्हनि जो छा कमु आहे, गोल्जी, यानी हिननि जा जेको कमु आहे उहो असां छा में यानी कि जेको स्टडी कंदा आहियूं उहो असां छा में अची वेंदो आहे? सेल बायोलॉजी। यानी सेल जे स्ट्रक्चर ऐं उनजो जेको फंक्शन हूंदो आहे उन जी असां जेको आहे सो स्टडी कंदा आहियूं, उन खे असां छा में? सेल बायोलॉजी में। उन खां पोइ आहे असां वटि फिजियोलॉजी।
फिजियोलॉजी में छा असां स्टडी कंदा आहियूं, स्टडी ऑफ फंक्शन ऑफ डिफरेंट बॉडी पार्ट्स। एनाटॉमी में असां स्टडी पिया कयूं स्ट्रक्चर ऑफ बॉडी, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ बॉडी, जेके पार्ट्स आहिनि उन्हनि जी का स्ट्रक्चर जी जेका यानी कि स्टडी कंदा आहियूं वो असांजो एनाटॉमी आहे। ऐं फिजियोलॉजी में छा कंदा आहियूं असां फंक्शन ऑफ डिफरेंट बॉडी पार्ट्स। फॉर एग्जांपल असां वटि हार्ट आहे, असां हार्ट जी जेको आहे सो हुनजो फंक्शन छा आहे उन जी जंहिं महिल असां स्टडी कंदा आहियूं, ठीकु आहे, हार्ट जो जेको फंक्शन आहे उन जी असां स्टडी कंदा आहियूं, हुनजो जेको आहे हुन जे फंक्शन जी स्टडी कंदा आहियूं, उहो असां छा में फिजियोलॉजी में अची वेंदी आहे। लिवर आहे, असां उन जी जेको फंक्शन जो जेको स्टडी कंदा आहियूं उहो असां छा में अची वेंदो आहे, फिजियोलॉजी में अची वेंदो आहे। जीअं असां किडनीज़ आहिनि, लंग्स आहिनि, लंग्स जो जेको कमु आहे, यानी कि जेके बि असांजा बॉडी जा जेके पार्ट्स आहिनि या ऑर्गन्स इन्हनि जो जेको आहे सो कमु यानी फंक्शन जेको हूंदो आहे उन खे असां स्टडी कंदा आहियूं, उहो छा में अची वेंदो आहे असांजो फिजियोलॉजी में। ऐं एनाटॉमी में छा ईंदो आहे असां जेको स्ट्रक्चर हूंदी आहे न उन खे जेको स्टडी कंदा आहियूं, असां स्ट्रक्चर खे स्टडी कंदा आहियूं। मिसाल हार्ट जो स्ट्रक्चर छा आहे, लंग्स जो स्ट्रक्चर छा आहे, जेको आहे लिवर जो स्ट्रक्चर छा आहे, उहे स्ट्रक्चर जे बारे में असां स्टडी कंदा आहियूं, उहो असांजो छा में एनाटॉमी में अची वेंदो आहे। ऐं मॉर्फोलॉजी में छा स्टडी ऑफ फॉर्म, यानी कि कंहिं बि जानदार जी जेके लिविंग ऑर्गेनिज्म आहे उन जी असां शक्ल ऐं सूरत जेका स्टडी कंदा आहियूं। मिसाल इहो ठहियल कीअं आहे, उनजी शक्ल छा आहे, कुझु जानदार गोल हूंदा आहिनि, कुझु इरेग्युलर हूंदा आहिनि, कुझु माना डिघा हूंदा आहिनि, कुझु जेको आहे सो कद जा नंढा हूंदा आहिनि, यानी कि उहे जेके जानदार हूंदा आहिनि उन्हनि जी असां शक्ल ऐं सूरत, फॉर एग्जाम्पल ठहियल कीअं आहिनि, मिसाल वायरस आहे गोल हूंदो आहे, वरी हुनजा स्पेक्स हूंदा आहिनि, त मिसाल हुनजी असां स्टडी कंदा आहियूं। इहो सॼो असां छा में अची वेंदो मॉर्फोलॉजी में। ऐं हिस्टोलॉजी में छा असां टिश्यू आहिनि, मुख़्तलिफ़ टिश्यू आहिनि, उहे जेके फंक्शन परफॉर्म कनि था, उहे टिश्यू छा जा ठहियल हूंदा आहिनि, सेल जा ठहियल। टिश्यू खे असां पंहिंजी अखियुनि सां यानी कि नेक्ड आई सां न त अखियुनि सां ॾिसी सघूं था, पर असां जेके नेक्ड आइज़ आहिनि यानी कि असांजी पंहिंजूं अखियूं आहिनि उन्हनि सां नथा ॾिसूं, माइक्रोस्कोप जे मदद सां ॾिसी करे जेको असां उन्हनि खे पढ़ंदा आहियूं या स्टडी कंदा आहियूं, उहो असां छा में अची वेंदो आहे, हिस्टोलॉजी में ईंदो आहे। ऐं टिश्यू छा जो ठहियल हूंदो आहे, ग्रुप ऑफ सेल्स ठहियल, यानी ग्रुप ऑफ सेल्स जो ठहियल हूंदो आहे, ग्रुप ऑफ सेल्स परफॉर्मिंग पर्टिकुलर फंक्शन। ग्रुप ऑफ सेल जो ठहियल हूंदो आहे टिश्यू, माना मुख़्तलिफ़ जॻहनि ते स्टमक ते टिश्यूज़ हूंदा आहिनि, मिसाल आहे जेके असां ॿिया जेके ऑर्गन्स आहिनि, जेके बि ऑर्गन्स आहिनि उनमें टिश्यूज़ हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ टिश्यूज़ हूंदा आहिनि, उहे पंहिंजा पंहिंजा कमु सर अंजाम ॾेई रहिया हूंदा आहिनि। ऐं फिजियोलॉजी में असां स्टडी कंदा आहियूं, स्टडी ऑफ फंक्शन ऑफ डिफरेंट बॉडी पार्ट्स। मिसाल आहे जेके बॉडी जा जेके पार्ट्स आहिनि उन्हनि जा फंक्शन छा आहिनि, मिसाल हार्ट जा जेके बि यानी कि असांजा ऑर्गन्स आहिनि, पार्ट्स आहिनि, उन्हनि जे असां जेको फंक्शन जी स्टडी कंदा आहियूं उहो असांजो फिजियोलॉजी में अची वेंदो आहे। ठीकु आहे, उमेद आहे त तव्हांखे ही जेको आहे सो कुझु ब्रांचिस आहिनि जेके असां अॼु डिफाइन कयूं आहिनि समझ में अची वेंदियूं। बाक़ी जेके सो अञा काफ़ी ब्रांचिस आहिनि, कोशिशि कंदासीं त जेके बक़ाया ब्रांचिस आहिनि असां उन्हनि खे हिकिड़े लेक्चर में कवर कयूं, जीअं असांजा लेक्चर घटि थियनि ऐं जो तव्हांखे समझ में शयूं अचनि। उमेद आहे त तव्हांखे कुझु ब्रांचिस जेके आहिनि उहे समझ में अची वियूं हूंदियूं, त मॉर्फोलॉजी छा आहे, एनाटॉमी छा आहे, हिस्टोलॉजी, सेल बायोलॉजी एंड फिजियोलॉजी छा आहे। उमेद आहे तव्हांखे समझ में अची वेंदियूं। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में जेके रियल ब्रांचिस आहिनि उन्हनि खे डिफाइन कंदासीं। वस्सलाम।